ब्रेकिंग न्यूज़ मीरवा घोरचाणी का शेयर कंदारो। मीरवा घोरचाणी भरिसां सिम नालो मुख़्तलिफ़ हंधनि तां टुटी पियो आहे, जंहिं सबबि वॾे अंग में पाणी ॻोठ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। यूसी वडल शाह जे ॻोठ लाल खान लिगारी वटां पराण नदी ओवरटॉप थियण सबबि सिम नाले में पवण सबबि सिम नाले खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया आहिनि। इंतज़ामिया पारां घारा बंदि करण का बि अॻुभराई न कई वई आहे ऐं पाणी ॻोठनि जा ॻोठ ऐं फसल ॿोड़ींदो अॻिते वधी रहियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा रहूं। हिकु भेरो ॿीहर अवां सां इहा ख़बर शेयर कंदा रहूं। मीरवा घोरचाणी खां मीरवा घोरचाणी भरिसां सिम नालो मुख़्तलिफ़ हंधनि तां टुटी पियो आहे, जंहिं सबबि वॾे अंग में ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। यूसी वडल शाह जे ॻोठ लाल खान लिगारी वटां पराण नदी ओवरटॉप थियण सबबि सिम नाले में पवण सबबि सिम नाले खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया आहिनि। इंतज़ामिया पारां घारा बंदि करण लाइ का अॻुभराई न कई वई आहे ऐं पाणी ॻोठनि जा ॻोठ ऐं फसल ॿोड़ींदो अॻिते वधी रहियो आहे।